नाज़रीन, थरपारकर जे इलाइक़नि में थियल चौमासी जे बरसातुनि खां पोइ थरवासियुनि जे चेहरे ते रौनकूं मोटी आयूं आहिनि। बरसातुनि नओं कोट जे वेझनि थर जे इलाइक़नि जे ख़ूबसूरतीअ खे निखारे छॾियो आहे। उन हवाले सां ॾिसूं था SS न्यूज़ जे रिपोर्टर नवीद बजीर जी हीअ रिपोर्ट। थरपारकर जे माण्हुनि जो गुज़र सफ़र ऐं जानवर जे लाइ गाह जो दारोमदार बरसातनि ते हूंदो आहे। गुज़िरियल ॾींहुं थियण वारी मानसून जी बरसातनि खां पोइ थरवासियुनि जे चेहरे ते रौनकूं मोटी आयूं आहिनि। गुज़िरियल बरसातनि खां पोइ नौकोट जे नज़दीकी थर जे इलाइक़नि जी ख़ूबसूरती खे निखारे छॾियो आहे। रेतीली ज़मीन सैराब थींदे ई थरवासियुनि पंहिंजी रेतीली ज़मीननि खे आबाद करण जो सिलसिलो शुरू करे छॾियो आहे। उठनि ऐं गॾनि जी मदद सां थर जी रेतीली ज़मीन ते गुआर, बाजर, मूंग, तिर जो ॿिज लॻाए रहिया आहिनि। असांजो थर में बरसात पवंदो आहे तॾहिं इहो जेको आहे ॿनियूं पोखींदा आहियूं। गुआर फसल थींदा आहिनि, मूंग मोट थींदी आहे, उन हिसाब सां माल जो चारो बि थींदो आहे ऐं उन हिसाब सां जेको आहे असांखे पैसा बि मिलंदा आहिनि। फसल जा फसल 2-2.5-3 महीने में तयारु थी वेंदो आहे। वरी 12 महीने ते कोई 12 महीने बरसाति थींदी आहे, तेसीं माण्हू थर जा मज़दूरी कंदा आहिनि, हेॾां होॾां हलंदा आहिनि, फिरंदा आहिनि। वरी बि वसकारे में ॿनियूं पोखींदा आहिनि, जंहिंमें गुआर, मूंग, मोट, बाजर इहे फसल थींदा आहिनि। गाह माल जो थींदो आहे। वसकारो जेको थींदो आहे 4 महीना, उहो माल जे लाइ, माण्हुनि जे लाइ माना बहितरीनु हिकिड़ी शइ। अलाह साईं 4 महीना इहे तमामु भला ॾिना। बरसातूं वसनि थियूं, गाह थियनि था, फसल थियनि था, माण्हू ख़ुशहाल थियनि था। जॾहिं त तिर, मूंग, बाजर ऐं गुआर जो फसल तयारु थियण खां पोइ नौकोट ऐं आसपास जे इलाइक़े में कारोबार में इज़ाफ़ो थींदो ऐं थर जे माण्हुनि खे बि इन फसलनि मां वॾो फ़ाइदो थींदो। इलाइक़े में ख़ुशहाली ईंदी। कैमरामैन टीम सां गॾु नवीद बजीर, SS न्यूज़, नौकोट।